महांगाई जे हिन दौर में जिते हर माण्हू जो बूथ चढ़ियल आहे उते चटपटियुनि ख़बरुनि सां गॾु तव्हांजे चेहरे ते मुर्कूं विखेरण जी कोशिश कंदासीं। हिन क़ौम जी कहिड़ी ॻाल्हि कजे साईं, सिर बचाइण लाइ न पर सिम बचाइण लाइ वैक्सीन कराए पई। सुठो थियो कोरोना 2019 में आयो, 2005 में अचे हा त सॼो ॾींहुं नोकिया जे रसो में नांग वारी गेम खेॾे खेॾे हींअर ताईं सभु जोगी थी वञूं हा। ज़िंदगी बर्बाद करण जा ॿिया बि खोड़ सारा तरीक़ा हुआ, पर मूंखे फेसबुक ई सुठो लॻो। हुन चयो मुंहिंजे पीउ खे पूरी सिंध सुञाणींदी आहे। मूं बि खिली जवाब ॾिनोमांसि, छो पिड़े मेलनि में लाहौती वारो शरबत खपाईंदो आहे छा? ॿिनि ॿारनि जी माई खे मासी चयो त विढ़ण लाइ भॻी थी अचे, असां वरी बिना शादी जे ई चाचा पिया सॾिजूं। स्कूल बंदि करण जे बजाय 15 ॾींहं स्कूल जी घंटी न वॼायो। कोरोना खे कहिड़ी ख़बर स्कूल खुलियल आहिनि या बंदि। पाकिस्तान में शादियूं देर सां थियण जो हिकु वजह इहा बि आहे त कमेटी यानी VC टाइम ते नाहे निकिरंदी। अॻे छोकिरियूं शादी खां अॻु डिॼंदियूं हुयूं त ससु अलाए कहिड़ो हाल कंदी, हाणे वरी ससु खे शादी खां अॻु ई दौरा था पवनि, नूंहुं अलाए कहिड़ो असरु कंदी। इहो हुयूं हिन वक़्त ताईं जूं चटपटियूं ख़बरूं। वधीक ख़बरुनि जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।